अस्सलामुअलैकुम दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जीजा ससुई जे उन औखे पंध पहाड़ वारे ते जितां जीजा ससुई गुज़री हुई ऐं गुज़रण खां पोइ यकीनन हितां जो जेके मक़ामी रवायतूं आहिनि जिन खे असीं आम सिंधीअ में ॾंद कथाऊं बि चऊं था, उन रवायतुनि मुताबिक़ जीजा ससुई जो हीउ पंधु थियो हो ऐं हिते जेको असुलु पथर आहे जिते हूअ वेठी हुई उन जे असुली पथर जो अक्स हितां खणी करे दरगाह शरीफ़ ते रखियो वियो आहे। लेकिन हिन पथर में ख़ूबी इहा आहे त हू पथर पंहिंजो पाण ॻाल्हाए रहियो आहे। अमूमन अवां ॾिसंदा त हाणे हीउ बि पथर आहे जेको पथर असीं ठक ठक करे थो, पर हीउ पथर जंहिं जे मथां हू पथर लॻल हुयो जिते जीजा ससुई जा हथनि ऐं पेरनि जा निशान बि हुआ, हीउ बिल्कुलु घंटीअ वांगुरु वॼी रहियो आहे। ऐं इहो हिकिड़ी इश्क जी कथा आहे जेका असां हिन सफ़र में आयासीं ऐं अव्हां खे ॿुधाईसीं। यकीनन ही असांजो सॼो सफ़र ही साम्हूं मुबार जबल आहे, उन खां गुज़रियासीं। साईं ख़लीफ़ा अब्दुल गफ़ूर ताहिरी साहिबु असां सां हिन पहाड़ी पंध में गॾु आहिनि ऐं हितां जो मक़ामी दोस्त असां सां गॾु आहे ग़ुलाम क़ादिर मोहदरो, जेको असांखे ही सैर कराए रहियो आहे ऐं हिननि जे मक़ामी रवायतुनि मुताबिक़ जेका ॻाल्हि मिली आहे उहा अव्हां खे ॿुधाई अथसीं। ही नदी आहे मुकमल तौर ते जेका हिन वक़्तु हिन जे मथां डैम ठाहियो पियो वञे ऐं हीअ नदी जॾहिं मींहुं पवंदो आहे, बरसाति पवंदी आहे त हीअ नदी मुकमल तौर ते भरिजी ईंदी आहे ऐं हितां गुज़रण जो को बि कंहिं बि क़िस्म जो को घस न हूंदो आहे। हींअर विंदुर वारे पासे खां जॾहिं वञिजे थो त इहा ई नदी पार करे ऐं पोइ जीजा जी मज़ार ते वञिजे थो। उमेद आहे त अव्हां खे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी, मुहबतुनि में यादि रखंदा। आजिज़ लाशारी अव्हां लाइ दुआ गो।